जोही में बरसाती तबाहकारनि खां पोइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो वियो। वज़ीर आला इंतिज़ामिया आपाशी खाते जे अमलदारनि ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जोही जे दौरे दौरान नई काज ऐं FP बचाव बंद जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। अमलदारनि पारां खेसि ब्रीफिंग ॾिनी वई। मुराद अली शाह पारां जाबलू पट्टी में बरसाती तबाहकारनि बंद टुटण ऐं नई काज जे वही अचण खां पोइ ॻोठ ॿुॾण ते आपाशी खाते ऐं लाॻापियल इंतिज़ामी अमलदारनि खे छंड पटी। वज़ीर आला जो त मौसमियात खाते पारां बरसात जी अॻुवाट अॻकथी कई वई। NDMA ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि अलर्ट जारी कयो। इन बावजूद बि जोही वासियुनि खे निंढण को छो छॾियो वियो। हुन चयो त बंदि कमज़ोर हुया त उन्हनि खे मज़बूत छो न कयो वियो। बरसात दौरान नई गाज वही अचण सां एॾी वॾी तबाही छो मची वई। मुराद अली शाह जो त असां इंतिज़ामी कोताही खे हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। तुर्त क़दम खणी माण्हुनि खे रेस्क्यू करे खेनि रिलीफ फराहम कयो वञे। वॾे वज़ीर चयो त बरसात रुॻो सिंध न पर सॼे मुल्क में आहे, पर PTI वारनि खे त तनक़ीद करण ईंदी आहे। सिंध सरकार बरसात दौरान बि माण्हुनि खे रिलीफ फराहम करण लाइ कोशिश आहे।